देश विदेश में धूम मचाइण खां पोइ तव्हांजे पंहिंजे शहर थाणा में अची रहियो आहे दीवान। सिंधियत फाउंडेशन पेश तो करे सिंधु सखा संगम जो खिली खिली पेट में सूर कराईंदड़ नाटक दीवान गोदनदास गोपलानी। ही नाटक एक लाफ्टर डोज आहे, हेल्थ टॉनिक आहे। मां चुप करे विया, मम्मी चुप करे वे, ईअं अकेला पिया ॻाल्हाईंदा न त माण्हू तव्हांखे चरियो चवंदा। चवन माण्हू मूंखे भले चरियो चवन, मूंखे हलंदो। रामचंदाणी पप्पा खे चरियो चओ। उते मुंहिंजी छा हालत थी साथ में मूंखे ई ख़बर आहे। मूंखे त ॿिनि छोकिरनि अची पुछियो ए आती के पिक्चर देखने को। डैडी मूंखे छोकरी पसंद आहे। वो मुंहिंजी ज़ाल आहे, हल ना हल दो अंदर। ऐं ये मुंहिंजी ज़ाल आहे, पता न लगे बि ॾिसी चई मूंखे छोकरी पसंद आहे। सलोचना अचो सलोचना। त दीवान जो स्वागत करण ज़रूर अचिजो 11 अक्टूबर 2019 ते जुमे जे ॾींहुं ठीक शाम जो 8:30 बजे थाने जे काशीनाथ गानेगर ऑडिटोरियम में।